दड़ो में डीसी सिजावल पारां स्कूल ऐं अस्पताल जो दौरो। डिप्टी कमिश्नर सिजावल अब्दुल वाजिद शेख पारां गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जो दौरो कयो। स्कूल इंतजामिया शागिर्दियाणियुनि ऐं शहरनि पारां डीसीआरओ स्कूल में बुनियादी सहूलतुनि जी खोट जूं शिकायतूं कयूं। डिप्टी कमिश्नर सिजावल पारां गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जा मसला हल करण जी ख़ातिरी डीसी पारां स्कूल लाइ सोलर पैनल मुख्य दरवाज़ो ऐं बंदि पयल आरओ प्लांट चालू करण जो हुकुम। डीसी सिजावल रूरल हेल्थ सेंटर जो पिण दौरो कयो। अस्पताल के एमएस डॉक्टर ख़ालिद मेवण ऐं स्टाफ सां मुलाक़ात करे मसला मालूम कया। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मीरपुर बठोरो, शेरी हाजी खान अब्बासी, इकबाल सुमरो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची